आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, शिकारपुर में अवां सां ख़बर शामिल कंदा हलूं त डिस्ट्रिक्ट पीपल्स सेक्रेटरीट भयो हाउस शिकारपुर ते क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 42वीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। तक़रीब में क़ुरान ख़्वानी करे ख़ैरात जी मानी पिणु तक़सीम कई वई। तक़रीब में स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी, पीपी ज़िला शिकारपुर के सदर एमर मीर आबिद खान भयो, पीपी ज़िले शिकारपुर के जनरल सेक्रेटरी सरदार ज़ादा ज़ुल्फ़िकार अली खान कमारियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी नाज़िमुद्दीन डहर समेत ज़िले शिकारपुर के समें वर्करन और मकामी अगवानन शिरकत कई। नाज़रीन, तक़रीब के इख्तिताम खां पोइ अगवानन चयो, ॾिसो, ये असांजो डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर आहे ऐं मीर आबिद खान भयो साहब डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट आहे। पार्टी जे तरफ़ां हुकुम मिलियो आहे त डिस्ट्रिक्ट जो जेको हेडक्वार्टर आहे उते असां वरसी जी तक़रीब कंदासीं। वॾी तक़रीब त रखियल ई पिंडी में, जेका हिन करोना जे करे मतिलबु पोस्टपोन थी वई। सो ये नंढड़ी तक़रीब आहे वर्करनि जी हिते। कोविड जो ख्याल करणो आहे, SOP जो ख्याल करणो आहे। भुट्टे साहब जहिड़ो लीडर त मां न सम्झां कॾहिं पैदा थींदो। एशिया त कुझु बि न, सॼी दुनिया में हो मञियल हुयो। हिकु हिकु माण्हू अॼु बि भुट्टे जो नालो खणंदो तव्हांखे दुनिया में ॿुधाईंदा त भुट्टो केरु हो। हुन हिन मुल्क खे ठाहियो। जॾहिं हिते मुल्क ॿ टुकड़ा थी वियो त इहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हो जंहिं पाकिस्तान खे ठाहियो। तव्हांखे स्टील मिल ॾिनई, 90,000 कैदी वापसि कराई, जेको पीस ज़मीन जो हिंदुस्तान खणी वियो उहा वापसि कराई। उन खां पोइ तव्हांजे पोर्ट कासिम ठाहे ॾिनई, ग्वादर जो पोर्ट ठाहे ॾिनई, ऐं हिकु ॿ ॿिया पंहिंजो एरिया हुया ड्राई पोर्ट्स जेके आहिनि उहे क्रिएट कयईं, ताकी जेके नॉर्दर्न एरियाज़ आहिनि जिते समुंड कोन्हे, जिते हुनजो सामान अचे थो, उहे उते ड्राई पोर्ट में लैंड करणु। हुनजी इलाही क्वालिटीज़ हूं, ऐं ख़ुशूसन अवाम में जेकी हुनजी अवेयरनेस हुई उहा कोई नथो विसारे सघे। असां नंढे लाइक़ूं ॾिसंदा आहियूं हुनखे। वरी हुन खां पोइ शहीद मोहतरमा आई, उन पंहिंजे वालिद साहब जी फिलॉसफी खणी अॻिते हली। ऐं इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि जेकी असांजी नई जनरेशन आहे, नई जनरेशन इन ॻाल्हियुनि खे फॉलो कंदी। 1973 जी कॉन्स्टिट्यूशन तव्हांखे मिली, जेकी अॼु ताईं न कंहिं ड्राए सघी आहे। कोशिशि कई आहे, डिक्टेटर्स कोशिशि कई त हुनखे असां ड्रायूं, पर उहा पॉसिबल ई न आहे। सो इहे सभु शयूं हिकिड़ी क्वालिटीज़ हुयूं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे में, जेके हुन अवाम खे ॾेखारियूं त तव्हां जे हिन खे फॉलो कंदव 1973 जी कॉन्स्टिट्यूशन खे। आगा साहब, जेतोणीकि माज़ी जे बिनिस्बत पहिरियों दफ़ो इहा ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त डिस्ट्रिक्ट लेवल ते हिकिड़ी तक़रीब मुनाक़िद कई हुई आहे, इन हवाले सां ज़िले जे वर्कर्स जे अवाम ॾे कहिड़ो पैगाम? ॾिसो, हे पहिरियों दफ़ो न आहे, हमेशह डिस्ट्रिक्ट में बि क़ुरान ख़ानी थींदियूं रहनि। चाहे त वॾो प्रोग्राम थींदो गढ़ी ख़ुदा बख़्श में, सॼे पाकिस्तान जो अवाम जेको आहे ऐं उहिदेदार उते गॾु थींदा। इन करे डिस्ट्रिक्ट में रेगुलर प्रोग्राम न आहिनि, पर थींदा रहिया आहिनि। सो वर्कर जेको आहे इन भुट्टे साहब जूं जेके कोटेशन्स आहिनि, भुट्टे साहब जूं जेके सेइंग्स आहिनि, भुट्टे साहब कहिड़े हिसाब सां कहिड़े नमूने सां पाकिस्तान खे हलायो ऐं हमेशह पाकिस्तान खे जंहिं बचायो आहे उहो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं उन ख़ानदान बचायो आहे। कोई बि अहिड़ी लीडरशिप कोन्हे दुनिया में, मां थोरो पाकिस्तान जी ॻाल्हि कोन थो कयां, दुनिया में का अहिड़ी लीडरशिप कोन्हे जंहिं पंहिंजी रत ॾिनी हुजे मुल्क जे लाइ। ठीकु आहे न, पंहिंजी रत ॾिनई, 2 पुट क़ुर्बान कयईं, पंहिंजी वॾी लीडर ई हुनजी धीअ शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा उहा क़ुर्बान थी वई। तो अहिड़े घटि लीडरशिप्स हूंदियूं आहिनि दुनिया में जेके अवाम जे लाइ पंहिंजी रत ॾींदा आहिनि। आगा साहब, जेतोणीकि ॿुधण में इहो आयो आहे त मरकज़ी क़यादत जे तरफ़ां सख़्तु हुकुम जारी थियल आहिनि त ओवरऑल जेके MPAs या पार्टी उहिदेदार आहिनि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ते ई वञी प्रोग्राम कनि, त अॼु बि असांखे कुझु लीडर अॻुवाणनि जी जेके असांजे डिस्ट्रिक्ट जा आहिनि या चूंडियल नुमाइंदा उन्हनि जी कमी महसूसु थिए थी, इन जी छा वजह? उहो त उहो ई ॿुधाए सघंदा न। भुट्टे साहब जी वरसी आहे 42वीं 42nd
भुट्टे साहब जी नाले खां दुनिया सॼी वाक़िफ़ आहे। भुट्टे साहब पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो आवाम जे भलाई लाइ, आवाम जी बहितरी लाइ, आवाम जे हक़नि लाइ। पाकिस्तान में जेके मेजर चेंजिस आया उहे विजनरी चेंजिस जेके आया उहे भुट्टे साहब जी मुल्क लाइ हुई। न्यूक्लियर प्लांट्स आणण ताईं, स्टील मिल ताईं, पर मेजर रिफॉर्म्स जेके हुआ उहे बि भुट्टे साहब आंदा। ऐं आवाम बि इहो सम्झे थो, जेके माण्हू सोशली अवेयर आहिनि, जेके माण्हू पॉलिटिकली अवेयर आहिनि, उहे इहे शइ सम्झनि था। उन जहिड़ो लीडर पैदा थियणु सेंचुरीज़ में कोई हिकिड़ो लीडर पैदा थींदो आहे। होपफुली इंशाल्लाह बिलावल साहब हाणे उन्हनि जे विजन खे खणी हलनि था, उन्हनि जे विजन खे तकमील ते पहुचनि। ॾिसो, ॿियो अॻु में नॉर्मली थींदो आहे मज़ार ते हाज़ी भरदाऊं। हिन दफ़े क़ुरान खानी हर डिस्ट्रिक्ट वाइज़ रखी वई हुई। भुट्टे साहब जी वरसी आहे, उहा रौनक त थींदी। ॾुख सां गॾु गॾु उनजे विजन खे यादि कंदाऊं त उनजे विजन ते हली पाए तकमील ते पहुचायूं। अब माज़ी जी बनस्बत हीअ जेका तकरीब ही उन में इकाई वधीक नज़र आई। अवां ईंदड़ वक़्त में छा था सम्झो त पार्टी वर्कर्स खे कहिड़ो पैगाम ईंदो? पार्टी पीपल्स पार्टी आहे। सभु वर्कर हिकिड़ी विजन ते हलनि था। उनखे अप्रोच डिफरेंट आहे, पर बेसिक जेको पर्पज़ आहे उहे भुट्टे साहब जे विजन ते हली उन्हनि जो जेको असांखे दर्स ॾिनो वियो आहे त आवाम जी ख़िदमत, आवाम जो ख़्यालु, उहो असां डिफरेंट फॉर्म्स में अचूं था। ॿ भाइर आहिनि, उन में बि इशूज़ हूंदा आहिनि, पर बेसिकली पार्टी जे अम्ब्रेला हेठों सभु हिकु ई विजन ते आहियूं, उन में कोई फ़र्क़ु न आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जेको आहे सो हिकिड़ो अज़ीम लीडर हुयो। पाकिस्तान जो लीडर न हो, पर इंटरनेशनल लीडर हुयो। ऐं हे असां हिन जे कोड जे करे पंहिंजो जेको आहे पंहिंजो असांजे वायरस जे करे जेको आहे असां हमेशह जेको आहे सो पंहिंजो 27 ऐं 4 अप्रैल जेको आहे सो मल्हाईंदा आहियूं शहीद गढ़ी ख़ुदाबश्क में। हाणे जेको आहे इहो पार्टी जे मथां तरफ़ां ऐलान थियो त बाबा तव्हां जेको आहे पंहिंजे ज़िले वाइज़ जेको आहे सो पंहिंजो शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो साईं हिकिड़ो ग़रीब माण्हू जो आवाज़ु हुयो ऐं उन अहिड़ा अहिड़ा इदारा ॾिना, जीअं स्टील मिल जहिड़ा इदारा आहिनि, उनजा कई कारनामा आहिनि। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां ॾिसो न पाकिस्तान जॾहिं 2 सन में थियो ऐं पाकिस्तान खे आइन जेको आहे 73 जो आइन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे ॾिनो। आइन खां पोइ मुल्क जेको आहे सो हलियो, पोइ मुल्क जेको आहे सो पंहिंजो तरक़ी कई, अॻिते वधियो। ऐं उहो त हिकिड़ो अज़ीम लीडर हुयो जेको आहे सो उन जे लाइ जेका ज़ुल्फ़कार साहब जेतोणीकि माज़ी में बि पार्टी जे तरफ़ां मरकज़ी हिदायतूं मिलंदियूं रहियूं आहिनि त अवां माना जेके डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर ते तक़रीबात मुख़्तलिफ़ जेके पार्टी जा इवेंट आहिनि मल्हायो, पर माज़ी में ईअं थींदो आयो आहे त हर हाउस ते अलॻि तक़रीब थींदी आहे। अॼु कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जो हिकिड़ी मरकज़ी तक़रीब थी आहे? ख़ासि ॻाल्हि त साईं आहे न, पंहिंजो असांजे शहीद क़ाइद जो ॾींहुं आहे 4 अप्रैल आहे, जेको असां गढ़ी ख़ुदाबश्क वेंदा आहियूं। ऐं जेको उहो असांखे चयो त डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर में ऐं असांजे जेको ज़िले जो सदर आहे मीर आबिद ख़ान, उनजे हुकुम ते जेको आहे सो मथां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो हुकुम हुते ज़िलनि में मिलायो। उहो हर कंहिंखे फॉलो करिणो आहे ऐं उन ते आयासीं ऐं सभिनी यकजहतीअ जो इज़हार कयोसीं। शहीद खे पंहिंजे खे कुल बख़्शियासीं, उन लाइ दुआ घुरीसीं। उहो त असांजे उन में आहे, असां हिकिड़ा नंढा वर्कर आहियूं, उहो ज़रूरु करिणो आहे सभिनी खे। महिरबानी साईं, माज़ी में बि अहिड़े क़िस्म जा अहकामात पार्टी जे तरफ़ां, ज़िले सदर जे तरफ़ां बि जेके दावतनामा ईंदा रहिया आहिनि, असांजे नज़र मां गुज़रंदा आहिनि, त माज़ी में बि ईअं ई चयो वेंदो आहे त जेके बि ज़िले जा मुख़्तलिफ़ लीडर्स आहिनि उहे हिते अचनि, पर उनखे ॾिसो बि कयो वेंदो हुयो। पर अॼु जेको आहे ॾिसण में इहो आयो आहे त माना जेके तक़रीबन जेके पार्टी जा क़ाइदीन आहिनि उहे हिते शरीक थिया आहिनि, त अहिड़े क़िस्म जा के सख़्तु अहकामात मथां जेके आहिनि आयल आहिनि। न, उहे प्रोग्राम पंहिंजा पार्टी जे जेके थींदा आहिनि नंढा वॾा प्रोग्राम, पर असां वटि हीअ वॾा प्रोग्राम आहिनि 2, 27 दिसंबर ऐं जेको आहे सो 4 अप्रैल। इन जे लाइ जेको मथां जो हुकुम थींदो आहे उहो ई असांखे उनजो फॉलो करिणो आहे, उनखे मञिणो आहे। असांजे चेयरमैन बिलावल भुट्टे ज़रदारी साहिब जो जेको आहे हुकुम हुयो, तव्हां ॾिठो त सभई आया। इम्तियाज़ शेख साहब ॿाहिरि हुयो, न त ज़रूरु उहो बि अचे हा, ऐं उहो मुल्क खां ॿाहिरि हुयो, न त उन जा नुमाइंदगी हुई, सभु हुया। जी ज़ुल्फ़कार साहब, तव्हां ज़िले शिकारपुर जा पीपल्स पार्टी जा जनरल सेक्रेटरी आहियो। अवां चयो त इम्तियाज़ शेख साहब जेतोणीकि ॿाहिरि आहे, पर
उन जे हाउसिस सां बिलोंग रखंदड़ जेके बि एक्टिव सरगर्म वर्कर आहिनि उहे असांजे अखियुनि आॾो आहिनि, उहो त कोई बि हिते उनजी रिप्रेज़ेंटेशन नज़र न बिल्कुलु हुया साईं, बिल्कुलु हुया। ज़फ़र शेख साहिब बि हुयो ऐं पंहिंजो हुनजो ड्रेव साहिबु हुयो ऐं हुनजो वसीम हुयो जेको आहे, उहे सभई टई चारई एक्टिव माण्हू हुया। असांजो सिटी जो जनरल सेक्रेटरी पंहिंजो ए के लाशारी साहिबु हुयो, सभई टोटल ई हुया। नुमाइंदगी सभिनी जी हुई। इम्तियाज़ शेख साहिबु मुल्क खां ॿाहिरि आहे ऐं सभु टोटल हुया जेके आहिनि पंहिंजो। साईं हिन क़िस्म जूं जेके मुतहद तक़रीबात माना इकाई जेका हिन वक़्तु असांखे नज़र अचे थी, त इन सां पार्टी जी तरफ़ छा पैगाम ईंदो? असांजे जेके ज़िले शिकारपुर जा वर्कर आहिनि उन्हनि खे कहिड़ो उत्साह मिलंदो? साईं ॾिसो न, मुतहद त असां आहियूं, असां हिकिड़े पीपुल्स पार्टी में आहियूं, पीपुल्स पार्टी जे झंडे हेठां कमु कयूं था। बाक़ी पाण में के नाराज़गियूं वर्करनि जूं बि थींदियूं आहिनि, असांजूं बि थियूं हूंदियूं, पाण में थींदियूं आहिनि, पर असांजो झंडो हिकिड़ो ई आहे। शहीद क़ाइद जो प्रोग्राम आहे ज़ुल्फ़कार भुट्टे जो, शहीद मोहतरमा जो, ऐं उहो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जो हुन में क़यादत में कमु कयूं पिया। ऐं वरी पाण में के नाराज़गियूं थी सघनि थियूं, उहे हर इंसान आहे, ज़ाहिर थियूं हूंदियूं, वर्करनि जूं बि थींदियूं आहिनि, असांजूं बि थींदियूं आहिनि। असां बि वर्कर आहियूं, उहो बि वर्कर आहिनि, सभु जेके आहिनि इंसान आहियूं, का पाण में का उहो थी सघे थो। बाक़ी असां मुतहद आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला अॻिते अञा वधीक मुतहद थींदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। भुट्टो साहब उन ख़ानदान जो सपूत हुयो जेको जूनागढ़ जो वॾे में वॾो रईस ऐं रियासत जा मालिक हुया। सर शाहनवाज़ भुट्टो जो फर्ज़ंद उहो सर शाहनवाज़ भुट्टो जंहिंजे लाइ चयो वञे थो त जॾहिं हिंदो पाक ॿिनि हिसनि में विरहायो त उन्हनि औरतुनि जेके मुस्लमान औरतूं उतां माइग्रेट करे पाकिस्तान अचनि पियूं ऐं उन्हनि जे मथां ज़ुल्म थियनि पिया, त सर शाहनवाज़ भुट्टो उन्हनि खे पंहिंजे तरफ़ां ज़हर जूं गोरियूं ॾिनियूं त पंहिंजी इज़त बचाइजो, पंहिंजे सिर जी क़ुर्बानी ॾिजो। उहो सर शाहनवाज़ भुट्टो जंहिंजो सपूत असांजो फ़ख़्र एशिया क़ाइद अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुयो। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो सियासी लीडर हुयो, पर इस्लाम जो हिकु बहादुर ऐं सपूत शख़्सियत हुयो, जेके इस्लाम जे लाइ एतिरी जाखोड़ ऐं उनजे दिलि में उनजे लाइ एतिराम ऐं उमंग हुई त हू सॼी दुनिया ते अचे। उनजो मिसाल अवां ॾिठो त जॾहिं भुट्टो साहब बसर इक़्तिदार आयो त हुनजे कारनामनि में वॾो कारनामो इहो हुयो त इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस करे दुनिया जे अंदरि इस्लामी ब्लॉक क़ाइमु कयईं। वॾी महिरबानी तव्हांजी। हीअ असांजो क़ाइद जमहूरियत शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाकिस्तान जो ईअं सम्झो त जीअं बानी क़ाइद आज़म हुयो, त पाकिस्तान में नज़रियात जो बुनियाद भुट्टे साहिब जो, मज़ूर जो हामी, ग़रीब जो हामी, सचो मुसलमान, इस्लामी दुनिया में पंहिंजी हिकिड़ी प्लेटफॉर्म ठाहिण वारो। हिन एतिरा कम आहिनि जंहिंमें हिकिड़ो वॾे में वॾो कमु आहे त जॾहिं का शइ पैदा थींदी आहे उनजो नालो रखिबो आहे। पाकिस्तान त ठही वियो, लेकिन पाकिस्तान में जेको आइन ठाहियो भुट्टे साहिब, असांखे रहणी करणी जो तरीक़ो उन सेखारियो। उन में असांजे मज़हब खे बि सर फ़हिरिस्त रखी उन अकॉर्डिंग सां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान। सो हे भुट्टे साहिब जो जेको अदालती क़तल जंहिंखे चऊं असां, इहो हिकिड़ो जमहूरी क़तल आहे, जमहूरियत जो क़तल आहे। हिन जे कोरोना जे करे बिलाल साहिब जो इहो हुकुम हुयो त पंहिंजे हेडक्वार्टर्स में इन करे असां उहा जेका असांजी वर्सी जी जेको तरीक़ेकार आहे उन खे थोरो चेंज कयोसीं। क़ुरान खानी भयो हाउस ते डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट जे हाउस ते मनायोसीं। ऐं असांजो मक़सदु बि इहो ई आहे त जेको प्रोग्राम भुट्टे साहिबु असां ताईं पुॼायो आहे, असां इहे अॻिले नस्लनि ताईं पुॼायूं। छो त जेसिताईं सुञाण न हूंदी, इंसानियत जी सुञाण न हूंदी, माण्हुनि खे वैल्यूज़ जी ख़बर न हूंदी, माण्हुनि सां कीअं हलिजे, तेसिताईं असांजो मुल्क तरक़ी नथो करे सघे। मोइन साहब, जेतोणीकि माज़ी में मुख़्तलिफ़ जेके पार्टी जा इवेंट्स आहिनि त उहे मुख़्तलिफ़ हाउसिस माना अलॻि अलॻि मल्हाईंदा रहिया आहिनि, अव्हां जे हाउस ते कॾहिं का पार्टी जी एक्टिविटी अहिड़ी का नज़र न आई आहे, इन जी छा वजह आहे? मुंहिंजो हाउस हे ई आहे, मुंहिंजो घर हे ई आहे ऐं प्रेसिडेंट बि मुंहिंजो हे ई आहे, मुंहिंजो भाउ बि आहे।
असांजो जेको बि लाॻापियल वास्तो आहे, जेको कुझु बि आहे हिन घर सां आहे, मीराणी साहब सां आहे। एक्चुअली मुंहिंजो जेको घरु आहे जेको हिते आहे, लेकिन असां हुनखे सियासी हिसाब किताब सां यूज़ न करे सघंदा आहियूं, छो त हुते वरी पंहिंजे ॿिया बि फैमिलीज़ रहनि थियूं उन्हनि जे डिस्टर्ब जे लाइ। बाक़ी हे असांजो हिकिड़ो सियासी हाउस आहे, भयो हाउस आहे, जेको मुंहिंजो बि सियासी हाउस आहे ऐं हमेशह मां हिते हूंदो आहियां। तव्हांखे जॾहिं बि मिलणो हुजे तव्हांखे हिते मिली सघां थो। वॾी महिरबानी मोइन साहब। जेतोणीकि जेके असांजा तालुके जा हेडक्वाटर आहिनि ज़िले शिकारपुर जा, या असांजे ज़िले शिकारपुर में जेके टिकट होल्डर आहिनि या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इलेक्शन कंटेस्ट कंदा रहिया आहिनि पार्टी टिकट ते, त उहे मक़ामी लेवल ते बि पार्टी जा इवेंट मल्हाईंदा आहिनि, मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ कंदा रहिया आहिनि। त अवां जेतोणीकि माज़ी में टिकट होल्डर रहिया हो पार्टी जा, त अवां पंहिंजे हाउसिस जेको तालुको खानपुर आहे उहो पार्टी एक्टिविटीज़ जे हवाले सां कोई तालुके जी मरकज़ी हाउस मतिलबु आहे, असां उनजी तव्हां खां मालूमात वठूं था, उनजी एक्टिविटीज़ कॾहिं नज़र न आई? ॾिसो, सदर चूंडियल असांजा पार्टी जा हिकिड़ा नॉमिनेट थियल हूंदा आहिनि, उहो उन्हनि खे मीटिंग पंहिंजी हुननि ते कंदा आहिनि। जॾहिं कंदा आहिनि असांखे घुराईंदा आहिनि, असां उन्हनि ते वेंदा आहियूं, उहा अटेंड कंदा आहियूं पंहिंजी जेका बि हूंदी आहे। नाज़रीन, इन तक़रीब में पीपल्स पार्टी तालके लखी जा अॻुवान जनाब लियाकत मेमन साहब जिन में शरीक आहिनि। साईं लियाकत साहब, भुट्टे साहब जूं जेके ख़िदमतूं आहिनि असांजे मुल्क जे अवाम जे हवाले सां, जेके हुन जे एफर्ट्स आहिनि, अवां हुन जे लाइ छा चवंदा? ॻाल्हि इहा आहे त अॼु जेको ॾींहुं आहे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे वरसी जो ॾींहुं आहे, अॼु हिन भया हाउस ते सदाईं थींदी आहे, ज़िले हेडक्वाटर आहे। भुट्टो साहिबु जेको कुझु असांखे ॾेई वियो उहो उन वक़्त खां वठी हाणे असां उहो कमु पंहिंजो जारी रखी वेठा आहियूं। हीअ ज़बान भुट्टे साहिब ॾिनी ॻाल्हाइण लाइ, इहो शिनासी कार्ड सुञाणप जो उन ॾिनो। असां इहो चवंदासीं त हीउ पाकिस्तान जेको हली रहियो आहे भुट्टे साहिब जे मंशूर ऐं आइन मुताबिक़ हली रहियो आहे। भुट्टे साहिब जूं शहीद जूं कहिड़ियूं कहिड़ियूं असां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायूं त जेको कुझु आहे उहा पीपल्स पार्टी आहे, उहा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी पार्टी आहे जेका हिन महिल ताईं हले थी ऐं दाइम क़ाइमु रहंदी। ऐं शेख हाउस बि असां सां गॾु आहे, भया हाउस बि असां सां गॾु आहे। असां कुल कारकुन जेके आहियूं, शेख हाउस जा हाउस त न चऊं त उहो पीपल्स पार्टी जो आहे, असांजो वॾो आहे, ऐं असांजा भया साहब वॾा आहिनि, ज़ुल्फ़िकार ख़ान असांजो वॾो आहे, आगा साहब असांजो वॾो आहे। उहे असांजा हिन ज़िले में फस्ट क्लास कमु कनि था, जेको कुझु कनि था असां कारकुननि लाइ कनि था, शिकारपुर जे ज़िले लाइ। ईअं असांजे बानी पीपल पार्टी क़ाइद शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टे 42वीं वरसी आहे। अॼु असांजे लाइ हिकिड़ो क़यामत जो ॾींहुं आहे, छो जो असांजो महबूब क़ाइद फ़ख़्र एशिया शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो, हिकु जाबिर आमिर असांजो महबूब लीडर खसियो, पर असां जेलनि जा हौसला बुलंद आहिनि। शहीद राणी शहीद भुट्टो असांखे सबक़ु ॾेई विया आहिनि त मुंहिंजे फ़लसफ़े खे तव्हां जारी रखिजो। अॼु ॾिसो था जेलनि में बिल्कुलु ग़म जो ॾींहुं आहे, पर असां महसूसु नथा करायूं उन्हनि खे, जाबिरनि खे, त असां उन्हनि खे इहो ॿुधाइणु चाहींदा असांजा हौसला बुलंद आहिनि। ऐं भुट्टो साहिबु जेकी कारनामा करे अॼु ताईं उन कंहिं बि न कया। तव्हां ॾिसो पाकिस्तान में स्टील मिल हुजे, पासपोर्ट हुजे, एटम बम जो तोहफ़ो आहे, कहिड़ी कहिड़ी शयूं घुरायूं भुट्टे साहिब जूं। उन खां पोइ अहिड़ी का शइ कंहिं बि के लीडर आया विया कंहिं न ठाहे। ॿी शहीद राणी असांजी जेके कमु करे वई, इन खां अलावा जेकी बि आया आमिर जाबिर या ॿिया नाम निहाद सियासतनि कंहिं बि अहिड़ो कमु न कयो जेके असांजी क़यादत कयो आहे। असांखे पंहिंजी क़यादत फ़ख़्रु आहे। इंशाअल्लाह असां मरते दम तक पाकिस्तान पीपल पार्टी झंडो सरबुलंद रखंदासीं। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।